अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द अर्सलना नूहन इला क़ौमिही फलबिथ फ़ीहिम अल्फ़ सनतिन इल्ला ख़म्सीन आमा फ़अख़ज़हुमुत्तूफ़ानु वहुम ज़ालिमून। ऐं असां नूह खे हुन जी क़ौम जे तरफ़ मोकिलियो, सो हू उन्हनि में 50 सालनि खां सवा 1000 साल रहियो। पोइ उन्हनि खे तूफ़ान अची पकड़ियो ऐं हू ज़ालिम हुआ। फ़अंजयनाहु वअस्हाबस्सफ़ीनति वजअलनाहा आयतल लिलआलमीन। पोइ असां उनखे ऐं ॿेड़ीअ वारनि खे निजात ॾिनी, बचाए छॾियो। वजअलनाहा आयतल लिलआलमीन, ऐं असां इन किस्से खे या इन ॿेड़ीअ खे जहान वारनि जे लाइ इबरत जी निशानी बनाए छॾियो। व इब्राहीम इज़ क़ाल लिक़ौमिहि इब्दुल्लाह वत्तक़ूहु ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून। ऐं इब्राहीम खे असां मोकिलियो जॾहिं हुन पंहिंजी क़ौम खे चयो त तव्हां अल्लाह जी इबादत करियो ऐं हुन खां डिॼंदा रहो। इहा ॻाल्हि तव्हां जे लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां सम्झ खां कमु वठो। इन्नमा तअबुदून मिन दूनिल्लाहि औसानन व तख़लुक़ून इफ़्का इन्नल्लज़ीन तअबुदून मिन दूनिल्लाहि ला यमलिकून लकुम रिज़्क़न फब्तगू इंदल्लाहिर रिज़्क़ वअबुदूहु वश्कुरू लहु इलैहि तुरजऊन। व इन तुकज़्ज़िबू फ़क़द कज़्ज़ब उममुम मिन क़ब्लिकुम वमा अलर रसूलि इल्लल बलागुल मुबीन। इन्नमा तअबुदून मिन दूनिल्लाह, तव्हां इहो ई कुझु करियो था त अल्लाह ताला खे छॾे इबादत करियो था बुतनि जी, ऐं कूड़ ठाहियो था, कूड़ घड़ियो था। बेशक उहे जिन जी तव्हां अल्लाह खे छॾे इबादत करियो था तव्हां जे लाइ रिज़्क़ जा मालिक नाहिनि। इन लाइ अल्लाह ताला वटि रिज़्क़ तलाश करियो, रिज़्क़ ॻोल्हियो ऐं उन जी इबादत कंदा रहो ऐं उन जो शुक्र करियो। उन जे तरफ़ ई तव्हांखे मोटायो वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखे कूड़ो सम्झो त तव्हां खां पहिरीं घणेई क़ौमूं कूड़ो सम्झी चुकियूं आहिनि, यानी कूड़ो सम्झण वारी रवश इख़्तियार करे चुकियूं आहिनि। ऐं रसूल जी सिर्फ़ु इहा ई ज़िम्मेदारी आहे त हू साफ़ साफ़ पहुचाए छॾे। हीअ जेको आयतूं तिलावत कयूं ऐं तर्जुमो, इन में अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो मुख़्तसर क़िस्सो ज़िक्र फ़रमायो आहे। ऐं हिन खां पहिरीं सूरत जो हिसो जेको इब्तिदाई आहे उन में यानी जेके मुसलमान काफ़िरनि जे तकलीफ़ुनि जे करे घबराइजी वेंदा हुआ उन्हनि खे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾियणु मक़सूद आहे। यानी उते ॿुधायो वियो त तव्हांखे जेके तकलीफ़ूं अचनि पियूं तव्हां ईअं न सम्झो त तकलीफ़ुनि खां सवाइ सिर्फ़ु ईअं चवण ते जन्नत में दाख़िल थी वेंदासीं त असां ईमान आंदो। हिते तव्हांखे आज़माइश ईंदी। हिते वरी अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन उम्मत जी तसल्लीअ जे लाइ अल्लाह ताला नबियनि जो क़िस्सो ज़िक्र फ़रमायो, ॿिनि नबियनि जो।
इन में सभिनी खां पहिरीं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियो। इन करे जो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे ॿियनि नबियनि जे मुक़ाबले में जेतिरी तकलीफ़ पियो थी उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा बाक़ी शायदि कंहिंखे पियो थी हुजे, छो जो हिननि जी उमिरि तमामु वॾी हुई। ख़ुदि हींअर क़ुर में अल्लाह ताला फरमायो त हिननि खे 950 साल उमिरि मिली। इन में 950 साल त क़ुर ॿुधाए पियो या त यक़ीनी आहे, पर बाद हज़रात फरमाइनि था त हीअ उमिरि जेका हुई 950 साल उहा तबलीग जी उमिरि हुई, यानी 950 साल हुननि तबलीग कई। उन खां पहिरीं नबूअत मिलण खां पहिरीं केतिरो वक़्तु हो ऐं क़ौम जे अज़ाब अचण खां पोइ केतिरो वक़्तु थियो, इहो हिन में बयानु कोन्हे। त 950 साल मुसलसल दावत ॾींदो रहणु ऐं काफ़रनि जूं तकलीफ़ूं, केॾी महिल मारीनि पिया, कुटीनि पिया, केॾी महिल घुटा पिया ॾियनि, केॾी महिल पथर पिया हणनि, इहो सभु कुझु बर्दाश्त करे उन जे बावजूद बि जेका आहे दावत जो कमु कोन था छॾीनि ऐं हिमत कनि पिया ऐं हुननि जे तकलीफ़ुनि जे करे पंहिंजे मक़सद खां तां कोन था हटनि, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। इन करे उन्हनि जो वाक़ियो ज़िक्र करे अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यानी साथियुनि खे तसल्ली ॾिनी। हिते अल्लाह ताला फरमाए पियो त यानी असां नूह अलैहिस्सलाम खे उन जे क़ौम जे तरफ़ मोकिलियो, हू उन्हनि उन पंहिंजी क़ौम में तरसियो 950 साल, पोइ बि हुननि कोन मञियो। जॾहिं हुननि कोन मञियो त हुननि खे तूफ़ान अची पकड़ियो ऐं सभु ग़रक़ थी विया, छो त वॾा ज़ालिम हुआ जो एॾे वक़्त ताईं नबी हेॾी शफ़क़त सां हेॾी मुहबत सां सम्झाए पियो, तॾहिं बि कोन पिया सम्झनि। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत नूह अलैहिस्सलाम खे निजात ॾिनी ऐं व असहाब सफ़ीना ऐं जेके ॿेड़ीअ वारा हुआ हज़रत नूह अलैहिस्सलाम सां गॾु उन्हनि खे अल्लाह ताला निजात ॾिनी ऐं इन वाक़े खे या इन ॿेड़ीअ खे अल्लाह ताला जहान वारनि जे लाइ इबरत जी निशानी बनाए छॾियो। माना छा त जेको बि माण्हू इन किस्से खे थधे दिलि सां सोचींदो त उहो इन ॻाल्हि ते पहुची वेंदो त भई हक़ जी मुखालफ़त जेका आहे उन जो अंजाम ॾाढो बुछड़ो आहे। हक़ जी मुखालफ़त कॾहिं बि कान कबी। हक़ जेॾी महिल साम्हूं अचे, सम्झ में अचे त हीउ हक़ आहे त पोइ उनखे मञिबो, उन जी मुखालफ़त जो जेको नतीजो आहे ॾाढो बुछड़ो थो निकिरे। अॻियां वरी अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो बयानु फ़रमाए, छो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे तमामु वॾियूं वॾियूं आज़माइशूं ॾिसणियूं पियूं। सभिनी खां पहिरीं जेको आहे सो बाहि नमरूद जी जेका बाहि आहे उन खां पोइ जेको आहे सो हिजरत करे वञनि पिया। वरी उन खां पोइ अल्लाह ताला हिननि खे चयो त पंहिंजे पुट खे ऐं पंहिंजी ज़ाल खे यानी हिकिड़े बिल्कुलु बयाबान में छॾे अचु जिते को पाणी कोन्हे, को सलो कोन थो थिए, ऐं उहो बि करण जे लाइ तयारु थिया। वरी अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम कयो त हाणे तव्हां पंहिंजे पुट खे इस्माईल खे ज़िबा करियो। त वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं हुननि ॾिनियूं। उन्हनि जे बारे में फरमाइनि था त अल्लाह ताला फरमाए पियो त असां इब्राहीम खे मोकिलियो। जॾहिं उन्हनि पंहिंजी क़ौम खे चयो त तव्हां अल्लाह पाक जी इबादत करियो ऐं अल्लाह खां डिॼो, इहा ॻाल्हि अल्लाह जी इबादत करणु ऐं अल्लाह खां डिॼणु, इहा ॻाल्हि तव्हांजे लाइ भली अथव जेकॾहिं तव्हां कुझु सम्झ खां कमु वठो। जेको अल्लाह ताला तव्हांखे अक़ुलु ॾिनो आहे, जेका सम्झ अल्लाह ताला तव्हांखे ॾिनी आहे, इन खां तव्हां कमु वठो, इन खे तव्हां हिन शइ में इस्तेमालु करियो। ज़रा सोचो, तव्हांजे लाइ इहा शइ भली अथव। तव्हां जेको कुझु करियो पिया बसि इहो ई आहे त अल्लाह पाक खे छॾे ऐं तव्हां हिननि बुतनि जी पूॼा करियो पिया ऐं तव्हां कूड़ घड़ियो था, कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहियो था। मसलन इहा ॻाल्हि कूड़ी ठाही अथव त असां हिननि बुतनि जी इन करे पूॼा करियूं पिया जो असांजी रोज़ी हिननि जे हथ में आहे, हीअ असांखे रोज़ी ॾियनि था। जेकॾहिं असां हिननि जी पूॼा न कंदासीं त पोइ असांजे मुआश असांजी रोज़ी जेका आहे उन में मुसीबतूं ईंदियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त इन्नल लज़ीना तअबुदून मिन दूनिल्लाह ला यमलिकून लकुम रिज़्क़न, लेकिन यकीन रखो, यकीन करियो, सच्ची ॻाल्हि इहा अथव त जिन खे तव्हां अल्लाह खे छॾे पूॼो था, यानी इहे बुत ऐं बुतनि खां अलावा जंहिं शइ खे बि तव्हां अल्लाह खां सवाइ पूॼो था, इहे तव्हांजी रोज़ीअ जा मालिक न आहिनि। ज़रे बराबरि बि तव्हांजी रोज़ीअ जो ताल्लुक़ु इन्हनि सां कोन अथव। रोज़ी, सॼी रोज़ीअ जो मालिक अल्लाह पाक आहे। फ़ब्तग़ू इंदल्लाहि रिज़्क़,
इन करे अल्लाह जंहिं वटि रोज़ीअ जेको मालिक आहे रोज़ीअ जो उन खां रोज़ी तलब करियो ऐं वाबुदू जॾहिं रोज़ीअ जो मालिक उहो आहे त इबादत जो जे लाइक़ु बि उहो ई थींदो उन करे उन जी इबादत करियो ऐं हिन खां पहिरीं बि तव्हांखे जेका रोज़ी इबादत कंदा त अॻियां बि तव्हांखे रोज़ी मिलंदी हिन खां पहिरीं जेका तव्हांखे रोज़ी मिली चुकी आहे उन जो बि तव्हांखे शुक्र अदा करिणो आहे इन करे वशकुरू लहू उन जो शुक्र बि अदा करियो व इलैहि तुरजाऊन जीअं अल्लाह ताला नफ़े जो मालिक आहे रोज़ीअ जो मालिक आहे ऐं तव्हांखे जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उहे अल्लाह पाक ई ॾिनियूं आहिनि ईअं ई अल्लाह पाक नुक़सान जो मालिक आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे इन रविश खां न मुड़ियाओ त पोइ तव्हांखे उन अल्लाह पाक वटि मोटायो वेंदो ऐं मोटायो वेंदो त पोइ तव्हांखे इन जी सज़ा मिलंदी अल्लाह पाक नफ़े जो मालिक आहे ऐं नफ़े जो मालिक को बि कोन्हे अल्लाह खां सवा ऐं अल्लाह पाक ई नुक़सान जो मालिक आहे ऐं अल्लाह पाक खां सवा नुक़सान जो मालिक को बि कोन्हे बाक़ी जेकॾहिं तव्हां मुंहिंजी हीअ जेका ॻाल्हि मूं तक़रीर जेका कई तव्हांजे साम्हूं मूं जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई इन में तव्हां मूंखे कूड़ो सम्झो तव्हां कूड़ पियो ॻाल्हायां नऊज़ बिल्ला त पोइ सम्झो त तव्हां पहिरीं क़ौम कोन आहियो जेका पंहिंजे पैगम्बर जी दावत खे कूड़ पिया सम्झो बल्कि तव्हां खां पहिरीं बि घणेई क़ौमूं गुज़री चुकियूं आहिनि जिन पंहिंजे पैगम्बरनि जी ॻाल्हि खे कूड़ सम्झो पर पोइ इन सां हुननि जो कंहिंजो नुक़सानु थियो ज़ाहिर आहे त पैगम्बरनि जो को नुक़सानु कोन्हे हुननि पंहिंजो ई नुक़सानु कयो छो पैगम्बरनि जो इन करे नुक़सानु कोन्हे वमा अला रसूल इल्लल बलागुल मुबीन छो त रसूल जी ज़िमेदारी सिर्फ़ु हिकिड़ी आहे त उहो हक़ ॻाल्हि खोले बयानु करे छॾे बिल्कुलु खोले साफ़ हक़ बयानु करे छॾे रसूल खोले हक़ बयानु करे छॾियो हुन पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई हू आज़ादु थी वियो हुन जे मथां इहो कोन्हे त हू मञराए हक़ खे माण्हुनि खां मञराए त माण्हू मञीनि बि न मञणु न मञणु इहा ज़िमेदारी माण्हुनि जी आहे मञीनि हक़ खे इहा ज़िमेदारी माण्हुनि जी आहे हाणे हू त आज़ादु थी वियो हुनजो को नुक़सानु कोन्हे ऐं सॼो कुझु ज़िमेदारी बाक़ी तव्हांजी रही हाणे जेकॾहिं तव्हां नथा मञो त तव्हां पंहिंजो पाण नुक़सानु करे पिया हाणे ख़ुदि सोचो त तव्हां जेकॾहिं रसूल खे कूड़ो सम्झंदा त पोइ तव्हां पंहिंजो नुक़सानु करे पिया रसूल जो को बि नुक़सानु कोन्हे हिते हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां त हज़रत नूह अलैहिस्सलाम अॻियां अचे थो यानी सूरह नूह में हज़रत नूह अलैहिस्सलाम बददुआ कई हुई ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको सो यानी ताइफ़ जे मौक़े ते बददुआ कान फरमाई असल में उलमा किराम लिखियो आहे त फ़र्क़ु इहो जो यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इहो फरमाए छॾियो त हीअ जेके काफ़िर बाक़ी बचा आहिनि जेके मुसलमान थी विया आहिनि 80-82 माण्हू इहे त मुसलमान थी विया हाणे बाक़ी जेके आहिनि इन्हनि मां को बि मुसलमान कोन थींदो न को इन्हनि जे औलाद में को मुसलमान थींदो अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत नूह अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾी तॾहिं हुननि चयो त जॾहिं ही मुसलमान हिननि मां मुसलमान थियण जो को बि तवक़ो कोन्हे का हिननि मां यानी उमेद कान्हे ऐं अहिड़े तरीक़े सां न को हिननि जो औलाद थींदो त ऐं अञा वधीक जेके ॿिया मुसलमान आहिनि उन्हनि खे जेको आहे से ही पंहिंजे ईमान खां हक़ तां फेरण जी कोशिशि कंदा उन्हनि खे परेशान कंदा इन करे हुननि चयो त या अल्लाह हाणे ज़मीन ते को बि काफ़िर रखो न सभिनी खे ख़तमु कर पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला इहो कोन फरमायो त हाणे जेके काफ़िर आहिनि इहे मुसलमान कोन थींदा या इन्हनि जो औलाद बि मुसलमान कोन थींदो बल्कि थिया पोइ अल्हम्दुलिल्लाह इन्हनि मां केतिरा मुसलमान थिया ताइफ़ जे सफ़र खां पोइ ऐं ख़ुदि ताइफ़ वारा मुसलमान थिया ऐं इन्हनि जे नसुलनि मां कहिड़ा कहिड़ा माण्हू मुसलमान थिया हींअर सभु अरब जेके आहिनि उहे सभु उन्हनि जे नसुल मां त बहरहाल मक़सदु इहो त